गुलाम सेन ड्रामे जी आख़िरकार व्यूअरशिप छो घटिजी वई आहे। गुलाम सेन ड्रामो छा ही भी वाकई हवेली ड्रामे वांगुरु तमामु जल्द अध में बंदि कयो वेंदो या इन खे आख़िर तकमील ताईं पहुचायो वेंदो। दोस्तों इन नंढड़े वीडियो में अॼु नज़र कंदासीं गुलाम सेन ड्रामे जे बारे में कुछ अहम ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं। गुलाम सेन ड्रामो दोस्तों शुरू में जीअं लॉन्च थियो हुन वरी व्यूअरशिप हासिल कई, हज़ारें व्यूज़ खईं ऐं काफ़ी रिकॉर्ड भी टोड़ियईं। उन खां पोइ लगातार गुलाम सेन ड्रामे जो एपिसोड ईंदा रहिया, एंटरटेन माण्हू थींदा रहिया। वक्त के हिसाब से दोस्तों हिन ड्रामे की व्यूअरशिप आहिस्ता आहिस्ता घटि थियण शुरू थी वई ऐं उन्हीं जो हिकिड़ो ही मक़सद हुयो जंहिंमें गुलाम सेन के कुछ अदाकारी ख़ास न पई अचे ऐं हू जेको आहे रुखो रुखो ॻाल्हाइण ऐं थोरो अहिड़ो ॻाल्हाइण जीअं मतिलबु सादो माण्हू को ॻाल्हाए थो अहिड़े हिसाब सां, माना फुल एक्टिंग भी हुनखे न पई अचे। पोइ बि माण्हू हुनखे ॾिसंदा हुआ, हज़ारें व्यूज़ खणंदा त बाबा ही नओं अदाकार आहे, ही मल पहलवान आहे ऐं पहिरें चकर अदाकारी कई आहे त अॻिते सही थी वेंदो। आहिस्ता आहिस्ता दोस्तों काफ़ी किसनि खां पोइ गुलाम सेन गायब थी वियो ड्रामे मां। हाणे जेको ड्रामे जी व्यूअरशिप बाक़ाइदा सफ़ा हेठि अची किरी चुकी आहे। इन्ही जे करे त जंहिंमें मेन अदाकार गुलाम सेन गायब थियो, वरी ज़ुल्फ़कार बुर्दी नज़र न आयो, वरी जेको आहे दोस्तों उन सां गॾु साईं निसार शाह ॿ टे किस्तनि में नज़र न आयो, रांझण खां नज़र न आयो ऐं काफ़ी अदाकार साम्हूं नज़र न आया। सिर्फ़ु हिकिड़ो ई सोडल पियो फिरे यानी लाला सिकंदर साहब। इन जे करे ड्रामे जी दोस्तों रेटिंग पोइना थी वई ऐं हिन ड्रामे खे वॾो धकु लॻी वियो। अंदाज़ो इहो लॻायो वञे थो त ड्रामो पूरो कयो वेंदो, ही 50 ताईं ख़त्म कयो वेंदो, जे न त दोस्तों अध में बंदि थी सघे थो। इन ते भरोसो को बि कोन आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।